मुमिन दुआ मोमिनन जो हथियार है। मोमिनन के अल्लाह हथ में बंदूक या कुहाड़ी या तलवार या क्लाशनकोफ न ॾिनी आहे। ईमान वारन जी जो हथियार मदीने जो ताजदार तो फरमाए तो अल्लाह दुआ की सूरत में ॾिनो आहे। जॾहिं तव्हांखे दुश्मनन जो ख़तरो हुजे, तव्हांजे मथां को हमलावर थियण वारो हुजे, जॾहिं तव्हां वटि मज़बूत हथियार हूंदो त तव्हां पुर उम्मीद हूंदो त मुंहिंजे दुश्मन मुंहिंजे वेझो नथो अची सघे, छो त हुनखे जवाबु ॾियण जे लाइ मूं वटि कुवत आहे, मूं वटि ताक़त आहे। जंहिं मुल्क वटि जेतिरी वधीक तवानाई, जेतिरो वधीक ज़ख़ीरा ऐं हथियार हूंदो, सिलाहुनि जो हथियारनि जो वधीक ज़ख़ीरो हूंदो आहे, उन मुल्क खे ओतिरो वधीक मज़बूत सम्झो वेंदो आहे। ईअं ई जंहिं मोमिन वटि दुआउनि जो हथियार आहे, जेको कसरत सां दुआऊं घुरण वारो आहे, जेको घणियूं दुआऊं घुरण वारो आहे, हर वक़्तु दुआउनि में मसरूफ़ रहे थो, अल्लाह हुन जा ॾुख, ग़म, दर्द, कर्ज़, मर्ज़, परेशानियूं सभु दफ़ा करे छॾींदो आहे। रिज़्क़ में कुशादगी चाहियो था त घणियूं दुआऊं घुरो, जे ॾुखनि खे लाहिण चाहियो था त दुआऊं घुरो, मुसीबतुनि खे हटाइण चाहियो था त दुआऊं घुरो। ज़िंदगी मतिलबु आहे त दुआ सां जुड़ी वञो, दुआ सां मिली वञो। जंहिंखां अल्लाह ताला दुआ जी तौफ़ीक़ खसे वठे न, इन खां वधीक ॿियो को बदबख़्त आहे ई कोन्हे। मदीने वारे साईं फरमायो आहे, जॾहिं आलिमनि ते अल्लाह नाराज़ थींदो आहे, कंहिं ते? आलिमनि ते। आलिमनि ते अल्लाह नाराज़ थींदो आहे न त उन्हनि खां मुनाजात जी लज़्ज़त खसे वठंदो आहे, उन्हनि खे दुआ घुरण में मज़ो न ईंदो। मूं अक्सर तौर ते माण्हू ॾिठा आहिनि, इल्म वारा, फ़हम वारा, वॾा वॾा अल्लामा फ़हामा मुफ़्ती जो लक़ब ॾिनल हूंदो अथनि, दुआ घुरण ॾांहुं ई कोन ईंदी अथनि त दुआ कीअं घुरूं। इहो अल्लाह ताला दुआ, जंहिंखां दुआ जी लज़्ज़त अल्लाह खसे वठे, दुआ जी ताक़त खसे वठे, इहो वॾो बदनसीब आहे। सम्झो था? जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे दुआ घुरण जी, त तव्हां मुबारकबाद जा हक़दार आहियो, जो अल्लाह चाहे थो त मुंहिंजो बानो मूंखां घुरे त मां अल्लाह हुनखे अता कयां। तव्हां जेकॾहिं दुआऊं घुरो था, निमाज़ पढ़ो त दुआ घुरो, साईं मुंहिंजा इफ़्तारी जो टाइम आहे दुआ घुरो, तहजुद खां बाद में दुआ घुरो, क़ुरान जी तिलावत मुकम्मल करे चुको त दुआ घुरो, या ईअं ई वानकाई में टाइम मिले त हरू भरू हथ दुआ जा खणी ऐं दुआ घुरो। जेतिरी कसरत सां दुआ घुरंदो, ओतिरो अल्लाह ताला तव्हांखे फ़वाइद समरात अता फरमाईंदो। मदीने वारे साईं फरमायो त ला यरुद्दुल क़ज़ा इल्ला दुआ। ॿुधो, तक़दीर टरंदी न आहे, जेका लिखियल आहे, लिखे जो लेख आहे, पर दुआ इन तक़दीर खे टारे छॾींदी आहे। वला यज़ीदु फिल उम्र इल्लल बिर। ऐं उमिरि इंसान जी लिखियल आहे, उहा वधंदी न आहे, पर जॾहिं तव्हां नेकी कंदो, भलाई कंदो, अबे जी ख़िदमत कयो, अम्मा जी ख़िदमत कयो, भाइरनि सां सुठो सलूक हलो, मिटनि माइटनि सां भलाई कयो, अल्लाह तव्हांजी लिखियल उमिरि खे सिहत सां गॾु वधाए छॾींदो। मदीने वारे साईं फरमाए, ला युगनी हज़रुन मिन क़द्रिन। को बि एहतियात तक़दीर खे नथो टारे सघे। केतिरो बि एहतियात कयो, केतिरा बि साईं मुंहिंजा तदबीरूं कयो, एहतियाती तदाबीर सरंजाम ॾियो, पर जेको लिखियो आहे उहो अचिणो आहे, उहो थी रहंदो। मदीने वारे साईं फरमाए, वद्दुआ युनफ़उ मिम्मा नज़ल व मिम्मा लम यंज़िल। पर दुआ अहिड़ी शइ आहे जेका मुसीबत अची चुकी, दुआ उनखे बि टारे छॾींदी, पर जेका मुसीबत अञा आई न आहे, तव्हांजे मथां लथी न आहे, लिखे में आहे त हीअ मुसीबत हिनखे पहुचंदी, पर अञा आई न आहे, अॻुवाटी दुआ हुनजा दर बंदि करे छॾींदी, हुनखे तव्हां ताईं पहुचण ई न ॾींदी। दुआ में एॾो कमाल आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो, इन दुआ वल बला ला यअतलिजान इला यौमिल क़ियामह। बेशक दुआ ऐं मुसीबतूं क़यामत ताईं हिक ॿिए सां विढ़ंदियूं रहंदियूं, क़यामत ताईं हिक ॿिए में झगड़ो लॻो रहंदो। मुसीबत चवंदी त मोमिन ॾे अचां, ऐं हे दुआ जे लाइ हथ खणंदो, ऐं मुसीबत खे दुआ वरी मोमिन जे वेझो अचण ई कोन ॾींदी। तव्हांखे अलाह करे इहा ॻाल्हि सम्झ में अचे, केॾी वॾी मदीने वारे सां इनायत कई आहे, केॾी वॾी ॻाल्हि आहे। असां रड़ियूं दाऊं था कयूं, साईं हीअ मुसीबत आहे, हीअ मुसीबत आहे, हे ॾुख आहे। अल्लाह तोखे पंहिंजे हथनि में एॾो वॾो हथियार ॾिनो,
अल्लाह ताला तुझे हथन में हेडो वडो हथियार रखायो आ, हेडी वडी कुवत रखाई आ, तू उनके इस्तेमाल छो न थो करे? बंदूक के इस्तेमाल न कबो तो उनके जंग लगी वेंदो आहे, तलवार के इस्तेमाल न कबो तो वह जंग जी वेंदी आहे, क़ाबिल इस्तेमाल न रहंदी आहे। तव्हांजो हथियार जे इस्तेमाल न कबो तो ज़ाया थी वेंदो। गोली रखी हुजे अहिड़ी जंग जी वेंदी जो वक़्त जे तौर ते इस्तेमाल कयो तॾहिं बि इस्तेमाल कोन थींदी। इन जे करे हथियार के इस्तेमाल कंदो त तव्हांखे फ़ाइदो थींदो न। मदीने वाले साईं फरमायो लईस शैउन अकरम अलल्लाह तआला मिन दुआ, अल्लाह वट दुआ का वधीक ॿी का इज्जत वारी शइ आहे ई कोन्हे। दुआ जेको घणो दुआ घुरे न अल्लाह जी नज़रुनि में वॾो इज्जत वारो आहे, वॾो मोहतरम आहे, वॾो प्यारो आहे अल्लाह जो। ऐं साईं फरमायो इन रब्बकुम हय्युन करीमुन, तव्हांजो रब तव्हांजो पालनहार ज़िंदा ऐं ॾाढो बाज करण वारो आहे। मुस्लमानो तव्हांजो अल्लाह ॾाढो करम करण वारो आहे, तव्हांजो अल्लाह वॾो मेहरबान आहे। ऐं यस्तही मिन अब्दिही, जॾहिं को बानो दुआ जे लाइ हथ खणंदो आहे न, ऐं यरफा इलैहि यदैहि फयरुद्दहुमा सिफ़रा, अल्लाह ताला खे हया ईंदो आहे त मुंहिंजो बानो दुआ जे लाइ हथ खयो बीठो आहे, मां अल्लाह कीअं हिनखे रद्द कयां, कीअं हिनखे ख़ाली मोटायां। मलाइकनि खे अमुर कंदो आहे, जेको घुरे थो हिनखे अता कयो वञे। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जे दुआऊं क़बूल कराइण चाहियो था तव्हांजी जेका दुआ घुरूं सां क़बूल थिए त उनजो तरीक़ो मदीने वारे साईं सेखारियो आहे दुआउनि खे क़बूल कराइण जो। आका तो फरमाए मन सरहु अन यस्तजीब अल्लाह लहू इंद शदाइद वल कर्ब फलयुक्सिर दुआ फिर रखाए, जे चाहियो था त मुसीबतुनि जे वक़्त में, ॾुखनि जे वक़्त में, परेशानियुनि जे वक़्त में तव्हांजो दुआऊं क़बूल थियनि त पोइ कुशादगी जे टाइम ते घणियूं दुआऊं कंदा कयो। असां जेॾी महिल सिर ते ईंदी आहे ओॾी महिल अल्लाह खे यादि कंदा आहियूं, जेॾी महिल मुसीबत में फासंदा आहियूं पोइ चवंदासीं ओ मालिक मदद कजांइ, ओ अल्लाह करम कजांइ। पर जेॾी महिल ख़ुशहाल हूंदासीं ओॾी महिल दुआ घुरण खां ईअं परे भॼंदासीं जीअं साईं मुंहिंजा खखरनि जो खे खड़ो हणी माण्हू परे भॼंदो आहे, दुआउनि जे वेझो ई कोन ईंदो। सम्झो था, जेॾी महिल बि तव्हांखे कुशादगी आहे, मिसाल तौर हींअर माण्हू सिहतमंद आहे त उन में दुआ घुरो मुंहिंजा मौला सिहत ॾिनी आहे त हिनखे बरक़रार रखजांइ। तव्हांखे का ख़ुशी पहुती आहे ओॾी महिल दुआ जे लाइ हथु खणो, मौला तुंहिंजा करम आहिनि, इहा ख़ुशी ॾिनी अथई, इनखे दवाम अता फरमाए। जेॾी महिल बि तव्हां का नेमत ॾिसो त दुआ जे लाइ हथु खणो, अल्लाह खे अर्ज़ु कयो मौला हीअ नेमत ॾिनी अथई, मां हिन जे हक़दार कोन हुयुसि, लाइक़ु कोन हुयुसि, तो अता कई आहे, हाणे इहा जेका नेमत ॾिनी अथई सा खसिजांइ न। ईअं दुआऊं घुरंदा रहो, जॾहिं मुसीबत अची बि वई न या त दुआ जे ज़रिए ईंदी कोन, नबी साईं फरमायो आहे, पर जे आई बि सही त ओॾी महिल दुआ जे लाइ हथु खणंदो अल्लाह तव्हांजी मुसीबत टारे छॾींदो। ऐं दुआ रमज़ानुल मुबारक में दुआ हिकिड़ी वॾी नेमत आहे, तमामु वॾी नेमत आहे, जेके नेमतूं जीअं चइजनि न, दुआ रमज़ान जे लाइ ईअं सम्झो त बहार जी मौसम आहे। तव्हां हिन रमज़ान जी घड़ी घड़ी क़बूलियत जो वक़्तु आहे। हूअं अल्लाह ताला फरमायो आहे, मदीने वारे साईं फरमायो त जुमे में हिकिड़ी घड़ी लिकल आहे, राति जे वक़्त में हिकिड़ी घड़ी लिकल हूंदी आहे, या पोशीदा टाइम हूंदा आहिनि, पर रमज़ान जी हर घड़ी क़बूलियत जी घड़ी आहे। हिन में तव्हां सहरी जे वक़्त में दुआ घुरो त क़बूल आहे, इफ़्तारी जे वक़्त में दुआ घुरो त क़बूल आहे, रोज़े जी हालत में दुआ घुरो त क़बूल आहे, तरावियुनि खां पोइ दुआ घुरो त क़बूल आहे। जेॾी महिल दुआ घुरो अल्लाह ताला क़बूल कंदा। ॿियो को अमल नथा कयो, हाणे दुनिया जा कमकार आहिनि, मसरूफ़ियतूं आहिनि, त उन में तव्हांखे ज़िक्र जो टाइम नथो मिले, तिलावत जो टाइम नथो मिले, तव्हां पंहिंजे कम में मसरूफ़ आहियो, दुकान वारा आहियो, कारोबार वारा आहियो, वापार वारा आहियो, नौकिरी वारा आहियो, ज़िबान त वांदी आहे न, उन ज़िबान सां वेही दुआ घुरो, मुंहिंजा मौला मां हिन दुकान में वेठो आहियां, मूंखे बरकत अता फरमा। घर में वञो चओ मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चनि खे नेक साले बणाए, ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजी अम्मा खे सिहत ॾे, मुंहिंजे अबे जी मग़फ़िरत फरमा। ईअं दुआऊं ज़िबान हथु खणणु ज़रूरी न आहिनि, बसि दिलि मुतवजे हुजे अल्लाह ॾे, दिलि अल्लाह ॾे माइल हुजे, दुआ घुरंदा वञो अल्लाह क़बूल फरमाईंदो। घणियूं दुआऊं घुरो, कसरत सां दुआऊं घुरो। रमज़ान में तव्हांजो को लम्हो दुआउनि खां ख़ाली न हुजे, जेॾी महिल वक़्तु मिले ओॾी महिल दुआ जे लाइ हथु खणो। जे बि शइ जी ज़रूरत पई आहे, भाउ हिन शइ जी ज़रूरत आहे, मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह खां घुरण में कीबाईंदा न कयो, भली खणी तव्हांजे घोड़े जो लगाम गुम थी वञे न, उहो बि अल्लाह खां घुरंदा कयो, उहो बि रब खे अर्ज़ु कंदा कयो। अल्लाह खां घणो घुरो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि।
या अल्लाह असांजे मथां राज़ी थी पंहिंजो करम फरमा, असांजी दुआऊं क़बूल फरमा, असांजी दुआउनि खे शर्फ़ क़बूलियत अता। मदीने वारे साईं जे वास्ते दुआऊं क़बूल फरमा। ला इलाहा